खीर नहीं, खीर पति करे माओ या कहते हैं कुछ नहीं करे मेरे दिल का नाम ऊपर ऐसा बर्तन Asal
ऐं जीअं बरकत कंदा चङाई जो फल असांखे चङो मिलंदो आहे ऐं सदाई भाॻनि सां भाॼी उन माण्हू जे लाइ बादी लाइ केतिरी इज़त मिलंदी आहे पर जेकॾहिं असां घराई सां ॾिसंदासीं चवंदा आहियूं दीप जॻे थो या ॾीओ ॿरे थो पर अॼु ताईं कॾहिं ॾीओ ॿरियो आहे ॿरंदी कपा जी वाट आहे ऐं सड़ंदो तेल आहे कॾहिं ॾीओ ॿरियो ई न पर नालो दीए जो थींदो आहे ॾीओ ॿरे थो दीप जॻे थो जेको जलियो उन कोई कोन सुञाणींदो जेको ख़तमु थियो तेल मिटजी वियो जंहिंजो नालो निशान न रहियो उनजो को नालो बि न आहे खणंदो उन्हनि खे को ॾिसंदो बि न आहे न को वट जो नालो खणंदो आहे न को तेल जो नालो खणंदो आहे घी जो नालो खणंदो आहे चवंदा आहियूं ॾीओ ॿरे थो दीप जॻे थो साॻे नमूने जॾहिं तपस्या में चङाई में बहितरी में असांजो अंदरि शुद्ध थींदो आहे पवित्र थींदो आहे त पोइ ज्ञान सम्झ ॼाण अमल उहो असां जेको अंदरि शुद्ध ऐं पवित्र थी पवंदो आहे जे असांजी सोच चङी थींदी आहे अमल कर्म सभु चङा थींदा आहिनि त सभु कुझु थींदो अंदरि में आहे मालिक जी रहमत असांखे अंदरि में हूंदी आहे पोइ जेको ई कुझु कंदा आहियूं इज़त मान शान नालो उन ॾीए वांगुरु असांजी बाडी खे मिलंदो आहे इंसान खे मिलंदो आहे असांजी बहितरी खे मिलंदो आहे चङाई खे मिलंदो आहे तंहिंजे करे असांजो जीवन उन खीर ऐं दीप वांगुरु आहे नीर ऐं दीप खे खीर खे असां जॾहिं बि ॾिसंदासीं नालो खीर जो थींदो त खीर टके थो पर खीर कॾहिं कोन्हे टकंदो खीर अञा शुद्ध थींदा माओ भरिजी वियो टकंदो पाणी आहे जेको उॾामी वेंदो आहे उन तेल वांगुरु ऐं जलंदो उहो बर्तन आहे उन वठ वांगुरु भाती वांगुरु ऐं जॾहिं ॿई पहिरियों तप कमु कंदो आहे नाम सिमरन कमु कंदो आहे जेको लॻंदो ईअं आहे शायदि असां अंदरि खे शुद्ध कंदा पियो अंदरि त शुद्ध आहे ई शइ खे छा कंदासीं पर
जेका उन मैल चढ़ी वई आहे, जेका मिटी चढ़ी वई आहे, नाम ध्यान सां उहा सॼी उॾामी वेंदी आहे और सच साईं जी रहमत सां उहा असांजी ख़तमु थी वेंदी आहे। ऐं जीअं ख़तमु थींदी आहे असां शुद्ध त वैसे ई आहे। जीअं जॾहिं भगत साहब सच साईं खां पुछो कि साईं असां कीअं कंदासीं, तव्हां सां गॾु न हूंदासीं। जॾहिं साईं जा संसार छॾियो साईं जा उन वक़्तु चई छॾियो, चई कमीस वारो खीसो हुजे उहो बसि पाप खामियन विकार हसद सार जलन क्रोध लोभ उहो जेब उहो सार बस तो मैल पंहिंजे दिल ते न रखजाए, अंदर में न रखजाए। बाक़ी तो मैं सदाई तो सां गॾु हूंदुमि, तुंहिंजे दिल में हूंदुमि, तुंहिंजे अंदर में हूंदुमि, सभु तंहिंजे करे दिलि त असांजी साफ़ हूंदी आहे, सिर्फ़ु असां हुन मैल कठी न करूं, मैल चढ़ण न ॾियूं। ऐं जेका जनम जनम जी मैल चढ़ियल आहे उहा नाम सिमरन जंहिंखे तपस्या चयो वेंदो आहे, जाप चयो वेंदो आहे, बसि उहा असांखे सिर्फ़ु मैल ओॾामणी आहे। जीअं थोरो किचिरो थी वेंदो आहे असां ॿुहारी या झाड़ू लॻाए छॾींदा आहियूं, मथो पोचो पाए छॾींदा आहियूं त वरी घर त वरी चमकी पवंदो आहे, ओड़ो थी वेंदो आहे। थोरी पॉलिश करे छॾींदा आहियूं वरी ओड़ो चमकंदो आहे। उहो चमकियल त अॻु में ई आहे, असां सिर्फ़ु उन मैल साफ़ करे छॾिजे, बसि ॿियो कुझु बि कोन कयोसीं। जेका हुते धूल जमा थी वई उहा लाहे छॾीसीं। तंहिंजे करे सचे साईं चयो सिर्फ़ु पंहिंजी धूल खे ओॾा, बाक़ी मालिक त असांखे इंसान बणाए करे मोकिलियो आहे, उन पंहिंजी कृपा करे छॾी असां इंसान थी आयासीं, उनमें कोई शक न आहे। असल चीज़ आहे असां सिर्फ़ु पंहिंजी इंसानियत खां न वञूं, पंहिंजी इंसानियत खे संभाले रखूं। इंसान त असां अॻु में ई आहे। जॾहिं इंसान हूंदे ऐसा में हैवाननि वारा ॻोल्हींदा, हैवान बर्बाद त पोइ असांजी इंसानियत हेॾे होॾे थिए। पर जेकॾहिं ऐसा हैवान वारा कम न कई त पोइ इंसान त असां आहियूं ई सही, न असांखे करिणो छा आहे। हैवानियत असांजी पैदा थियल आहे, उन मालिक न ॾिनी आहे, मालिक इंसानियत ॾेई छॾी। जेकॾहिं उन खे हैवान बनाइणो हुजे हा पोइ त अॻु में ई हैवान बनाए करे मोकिलिया, इंसान बनाए छो मोकिलिया? उहो त वास जो मालिक हो, उहो त असांखे अॻु में ई हैवान मोकिले छॾिया, दरंदो मोकिले छॾिया, शैतान मोकिले छॾिया, असांखे ओड़ो करे छॾिया। असां चऊं उन त असांखे इंसान बनाए मोकिलियो, उन पंहिंजो कमु पूरो करे छॾियो। लेकिन असां सम्झंदा आहियूं शायदि कंहिं ॿिए बणायो, ॿिए न बणायो, असां पंहिंजो पाण खे हैवान बणायोसीं। असांजी मर्ज़ी आहे महान बणायूं या हैवान बणायूं, ऐं असां सिर्फ़ु इंसान बणिजो। इन करे वो शहंशाह सतगुरु सही सतराम दास साहब जन चवंदा भई जेकॾहिं शेर इंसान जो शिकार करे त पोइ उहो दरंदो थींदो आहे, उहो आदमखोर थींदो आहे, उनखे चङी निगाह सां चङे नाले सां कोन्हे सॼो वेंदो।
जेकॾहिं शेर इंसान जो शिकार करे तो उहो डरंदो आहे, ऐं जेकॾहिं इंसान शेर जो शिकार करे तो उहो शिकारी आहे। बसि ॿिन्ही जो एतिरो ई असरु आहे। शेर शिकायत करे तो डरंदो आहे, ऐं जेकॾहिं इंसान शिकार करे तो शिकारी आहे। तंहिंजे करे न शेर बणिजो न शिकारी बणिजो, सिर्फ़ु इंसान बणिजो, इहो ई काफ़ी आहे। बसि वॻड़ो कुझु इन करे असां जीवन में या शेर बणिजी वेंदा आहियूं या शिकारी बणिजी वेंदा आहियूं। इंसान बणिजणु थोरो परे थी वियो आहे। या त अहंकार में रोह में शेर बणिजण जी कोशिशि कंदा आहियूं, कंहिंखे बि चीरे फाड़े रखंदासीं, पंहिंजी मनमानी कंदासीं, अहंकार में भरिजी वेंदासीं। जेको इंसान जे लाइ शेर जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो था त उहो शेर आहे, उनजो मक़सदु इहो थोरी आहे कोई कंहिंखे खाई वञे, कोई ॾाढ ॾेखारे, कोई रोब ॾेखारे। उनजो मक़सदु इहो न हूंदो आहे। शेर जो मक़सदु हूंदो आहे, असां ॾिसंदा आहियूं, असां शेर चवण ते ख़ुशि थींदा आहियूं, पर कोई ॿिली या ॿिलो चवे पोइ ख़ुशि थींदा आहियूं। आहियूं त ॿई शिकार कंदा आहिनि, ॿिनि जूं अखियूं बि ओड़ियूं आहिनि, चाल बि ओड़ी आहे, शिकार बि ॿई झटको कंदा आहिनि। असां शेर चवण ते ख़ुशि थींदा आहियूं, पर ॿिलो या ॿिली चवण ते ख़ुशि न थींदा आहियूं, ॾुखियो लॻंदो आहे। उहो इन करे त शेर जॾहिं शिकार कंदो आहे तो कामयाबु इन करे हूंदो आहे, जॾहिं उहो कंहिं ते झटको मारींदो आहे, शिकार ते हमिलो कंदो आहे, तो हिकिड़ी स्पीड में ज़ोर सां डोड़ंदो आहे। किथे शेर बीहंदो कोन्हे, किथे रुकंदो कोन्हे। जेकॾहिं शेर शिकार कंदे किथे रुकिजी वञे हुनजे अॻियां त पोइ ॿिया सभु शेर चवंदा आहिनि तूं असांजो नक कपे छॾियो, कुझु न छॾी, भई तूं सॼी शेर थी त कलंक लॻी वई ॼाण। इन करे शेर जो शिकार कॾहिं बि ॾिसंदव पोइ ज़ोर सां डोड़ंदो, साॻी स्पीड सां जिथां शुरू थींदो आख़िरी शिकार ते हमिलो कंदे ताईं साॻी स्पीड रखंदो। पर असां ॿिली या ॿिले खे ॾिसंदासीं, पोइ जॾहिं हमिलो कंदो आहे तो पहिरियों डोड़ंदो आहे शिकार तरफ़, पर जीअं शिकार जे वेझो ईंदो आहे उते थोरो रुकिजी वेंदो आहे, थोरो बीह करे पोइ निशान वधी पोइ झटको ॾींदो आहे। हिकदमि डोड़े करे ॿिली या ॿिलो उहो हमिलो न कंदो आहे। जंहिंजो मक़सदु आहे जेको चवां न इंसान शेर थी, उनजो मक़सदु हूंदो आहे भई ॾाढी इंसानियत हुजे, नाम जाप हुजे, सिमरन हुजे, तपस्या हुजे, चङाई हुजे, बहितरी हुजे। जॾहिं उन इंसानियत तरफ़ वधो त पोइ शेर वांगुरु बसि स्पीड सां हलंदो हलियो इंसानियत तरफ़, किथे रुकिजो न, बीहो न। जे बीहजी वियो त रुकिजी वेंदो। ऐं ॿिली या ॿिलो उहो वरी बीह रहंदो आहे, इन करे शिकार उनजो हेॾे होॾे थी वेंदो आहे। त जॾहिं इंसान मालिक बणायो आहे त असांजी इंसानियत हलंदी आहे, ऐं नाम जाप सिमरन चङाई भलाई जेका बि हुजे उहा तव्हांजी लॻातार हलंदी रहे। जेकॾहिं वेझो अची करे रुकिजी विया त पोइ आमतौर इहो थींदो आहे असां नेम ध्यानु सिमरन शौक़ सां ॾाढो प्यार सां कंदा आहियूं शुरू में, वरी ॿिली या ॿिले वांगुरु कुझु वक़्तु लाइ छॾे ॾींदा, पोइ त पइजी वेंदा। ऐं जॾहिं बि उहा स्पीड कमज़ोर थींदी आहे तीअं तीअं
ॿिया ख्याल विकार वासनाऊं अजायूं ॻाल्हियूं असां वरी ॿियनि पासे हलिया वेंदा आहियूं। जेको पुञ कयोसीं वरी पाप ॾे हलिया वेंदा आहियूं, रुकिजी वेंदा। तंहिंजे करे इंसानियत जो गुण आहे त जीवन में बहितरी तरफ़ वधंदा हलो, इंसानियत तरफ़ हलंदा हलो। जॾहिं बि ॿिले या ॿिली वांगुरु थोरो रुकिया त पोइ ॿियनि जो हमिलो थी वेंदो, पोइ त बसि रुकिजी वेंदा। वरी डोड़ण जे लाइ वरी नैसर खणणो पवंदो। ऐं इन करे आमतौर को इन करे चवंदा त ॿिली या ॿिले वांगुरु न, त जॾहिं डोड़ पाईंदा यानी नाम ध्यान चङाई भलाई बहितरी जैसा सिमरन सचे साईं जी रहमत तरफ़ वधंदा तो ॿिली वांगुरु जॾहिं बिल्कुलु मंज़िल जे वेझो पहुचंदा उते असांजी स्पीड थोड़ी ढिली थी वेंदी आहे। ऐं जीअं स्पीड ढिली थी वेंदी आहे असां वरी मंज़िल को रहिजी वेंदा आहियूं, वरी थोरे देरि चुकिजी पवंदा आहियूं, थोरे ते रहिजी वेंदा। इन करे जीवन में थोरे ते रहो न, पर वधंदा हलो त सभु कुझु पहुची वेंदो। मंज़िल तव्हांजी हलंदी हलंदी करे थोरे ते न रहंदो। ऐं इन करे हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे। जॾहिं अमेरिका में सोने ऐं हीरनि चवारनि जूं खाणियूं पहले बि थियो हीरनि, त उते जेका ज़मीन हुई एतिरियूं पयूं निकिरे त काफ़ी माण्हू उहा ज़मीन ख़रीद पिया करे महांगी महांगी, भई थी सघे थो मुंहिंजो बि निकिरे। ऐं काफ़ियुनि खे फ़ाइदो ई पए पियो। हिकिड़ो अमीर हो, उन सॼो पहाड़ ख़रीद कयो, सॼो पहाड़ ॾाढो महांगो ख़रीद कयो। मूंखे बि हीरा जवाहरात मिलंदा। ऐं जीअं ख़रीद कयईं, जे ॾींहुं खोटाई करायईं, मशीना घुरायईं, एॾो ख़र्चो आयो कि सभु कुझु पूरो थी वियुसि। ऐं पर हिन खे कुझु हथ न आयो, कोई हीरो न निकितुसि, कोई सोन न निकितुसि। आख़िर सभिनी चयुसि छा ॾे चवेंदा। आख़िर हलंदो रहियो, सभु कुझु लॻी वियुसि, बाक़ी पोयों कुझु न पहुचो, अञा कर्ज़ा ई थी वियो। आख़िर घर वारनि सभिनी चयोसि, हिन बि चयो हाणे छा करां, कुझु न आहे निकिरंदो। आख़िर हिकिड़ो ॿियो सेठ मिलियोसि, उनखे चयो मां खोड़ महिनत कई आहे पर निकितो कुझु बि न आहे। मां चयो ठीकु आहे, मूंखे ॾे, जेतिरे वरितो थी। चवंदो तोखे ओतिरे कीअं ॾियां, मां जेतिरी लागत कई आहे एॾो त ॿीणो त ख़र्चो कयो आहे, जेतिरी वरिती आहे एॾियूं मशीन आहे, एॾो कुझु कयो आहे। जेकॾहिं तूं मूंखे सॼो पंहिंजो ख़र्चो ॾे त मां तोखे ॾियां। उन चयोसि ठीकु आहे, तूं बि मजबूर आहे। ऐं हो न जेतिरा ई ख़र्चा हुया उहो सभु पैसा ॾेई करे सॼो पहाड़ थो ख़रीद कये। ऐं जीअं पहाड़ ख़रीद कये मशीना त हिन जूं हुयूं, कोशिशि हूंदी हुई, खोदाई हिन कई हुई सॼे पहाड़ जी। पर हुन जीअं एक्सीलेटर बीहायो, खोदाई शुरू कई, जीअं पहिरियों लपो हयईं, हिकु फुट ते पहिरियों हीरा जवाहरात सभु निकिरणु शुरू थी विया। जो पूरो पहाड़ खे हीरा जवाहरात जो पंहिंजो सभु कुझु मिलियो। हाणे महिनत सॼी हुंजी हुई, ख़रीद हुन कयो, जान हुन लॻाई, सभु कुझु ॾिनई, पर आख़िरी लम्हे ते पंहिंजो भाग निकिरी छॾियईं। हुन जीअं पहिरियों ई खोटराई जो लपो हयो, हिकु फुट ते या ॿिनि फुटनि ते उनखे सॼा हीरा जवाहरात सभु खाणियूं मिलणु शुरू थी वयूं। ऐं हू हिकदमि बिलियनर थी वियो। तंहिंजे करे जेको चयो वेंदो आहे शेर थिए, उनजो मक़सदु पंहिंजी स्पीड कम न कर, पंहिंजे विश्वास पंहिंजे यकीन खे पोइ ते न कर, पंहिंजी मंज़िल तरफ़ वधंदा रहो, वधंदा रहो, वधंदा रहो। ऐं कंहिं वक़्तु बि
वो हिकिड़ो लपो लॻंदो ऐं मालिक जी रहमत मिलणु शुरू थी वेंदी, तव्हां मालामाल थी वेंदो, सभु कुझु पाए वठो, प्रभु खे पाए वठो। तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु आहे असां पंहिंजे मैल किचिरो बेकार वासनाऊं ख़राबियूं जेके बि आहिनि असां उनखे उॾाए छॾियूं ऐं नाम ध्यान सां शुद्ध आहियूं। जॾहिं असां शुद्ध थींदासीं, पवित्र थियासीं, त पोइ आख़िरी जेको बि झटको लॻंदो असां मालिक जी रहमत सां मालामाल थी वेंदासीं, सभु कुझु बणिजी वेंदासीं। तंहिंजे करे सच साईं चयो पंहिंजे दिलि खे साफ़ु कयो, पर दिलि खे साफ़ु कयो, बाक़ी त मां आहियां ई आहियां, बाक़ी त मां सदाई तव्हां सां गॾु आहियां। तंहिंजे करे अॼु जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, नामदान अॼु नाम जो ॾींहुं, यानी जंहिं प्यार प्रेम श्रद्धा विश्वास सां असां पंहिंजे जीवन जी शुरूआति करे रहिया आहियूं, त पोइ उहा असांजी शेर वांगुरु हलंदी रहे। शेर वांगुरु सच साईं चयो शिकारी नाहे थियणो, दरंदो बि नाहे थियणो, पर उनजी स्पीड वांगुरु इंसान बणिजी करे अॻिते वधाइणो आहे ऐं इंसान खां वधंदे पंहिंजी मंज़िल परमात्मा ताईं पहुचणो आहे, उन सच साईं जी रहमत ताईं पहुचणो आहे। ऐं असांखे नाम पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो आहे। शेर वांगुरु आख़िरी शिकार स्पीड यानी परमात्मा ताईं पहुचाईंदो आहे। पर शेर खे ॾिसी सच साईं चयो कॾहिं न शिकारी थीजो न शेर थीजो न दरंदा थीजो, सिर्फ़ु मुंहिंजे गुण खे खणी करे अॻिते वधंदा हलो ऐं उहो ॾींहुं परे न हूंदो जॾहिं इंसानियत तरफ़ वधंदे उन सच साईं तरफ़ रहमत तरफ़ वधंदे असां पंहिंजी मंज़िल खे पाए वठंदासीं, उन ईश्वर उन परमात्मा उन सच साईं जी रहमत ते पहुची वेंदासीं, सभु कुझु मिली वेंदो। स्वाद जी इन शुभ घड़ियुनि में उन सच सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास वेंती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सच साईं जी रहमत खे पाए असां वधंदा हलूं ऐं उन सच साईं जे चरणनि में पहुचूं, मुंहिंजी रहमत खे पाए ऐं परमात्मा खे पाए पंहिंजी ऊचाइनि खे छोड़ियूं। स्वाद जी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां विस्पतवार नामदान जे शुभ अवसर ते आशीर्वाद शुभकामना वाधाई। सचो सतराम, सचो सतराम, सचो